नाज़रीन अस्सलाम वालेकुम। असीं मौजूद आहियूं FIR डिजिटल जे सेट ते ऐं अॼु हिन तव्हांजे प्रोग्राम में कंदासीं तव्हां जूं ॻाल्हियूं, तव्हांजे ॻोठनि जूं, ॿाराड़ियुनि जूं, शहरनि जूं, तव्हांजे माल ऐं रिज़्क़ ऐं रोज़गार जूं। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त पाकिस्तान ज़रई मुल्क आहे ऐं हिन ज़रई मुल्क में पाकिस्तान जे अंदरि सूबो सिंध आहे ऐं सूबो सिंध पाण ख़ालिस निज हिकिड़ो ज़रई शोबो आहे। ज़राअत जो सभु जेको हुन जो पोर्शन आहे, ज़राअत जो सभु पोर्शन जेको आहे पार्ट आहे, उहो ज़राअत जो आहे लाइव स्टॉक। उन लाइव स्टॉक जेको आहे अहम आहे, ज़राअत में उन जो रोल आहे। ऐं जीअं त पूरी दुनिया जे अंदरि सिंध जो लाइव स्टॉक वरी मशहूरु आहे, छो त उन में जेका मशहूरु जेका ब्रीड आहे बफेलो में, उहो आहे कुंडी में, ऐं काओ में उहो मशहूरु आहे, उहा आहे रेड सिंधी काऊ। घोट जूं बि केतिरियूं ब्रीड आहिनि, पर उन में कामोरी मशहूरु आहे, बरी मशहूरु आहे, पटेरी मशहूरु आहे, ऐं केतिरा ई उन्हनि जा क़िस्म आहिनि। दुनिया जा केतिरा ई मुल्क, वर्ल्ड बैंक, एशियन बैंक ऐं UNDP मुख़्तलिफ़ इदारा सिंध जे लाइव स्टॉक खे मज़बूत करण लाइ केतिरा ई फंड्स ॾियनि था। उहे फंड्स जेके आहिनि उहे अचनि था, उन्हनि जो नाजाइज़ इस्तेमालु थिए थो। उन में अहिड़े क़िस्म जूं दवाऊं थियूं अचनि जंहिंमें हिकिड़ियूं त उहे आहिनि त जीअं जानवरनि जो गोश्त वधे, जानवरनि जो क़दु वधे, जानवरनि जी सिहत सही रहे, जानवर जेकॾहिं मिल्क एनिमल आहे त उन जी खीर जी प्रोडक्शन उहा वधे। ऐं जॾहिं त हिते तमामु तजुर्बेगार ऐं पुराणा माण्हू वेठा आहिनि जेके लाइव स्टॉक जे शोबे खे डील था कनि। केतिरनि ई सालनि खां वरी वज़ीर मिस्टर मोहम्मद अली मलकाणी साहिबु आहिनि, ऐं जॾहिं त मिस्टर काज़िम अली जतोई साहिबु उन खाते जा सूबाई सेक्रेटरी आहिनि। जॾहिं त इन लाइव स्टॉक जा कंसर्न्ड ऐं डायरेक्ट इनडायरेक्ट ऐं उन्हनि जा जेके महकमा आहिनि, मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स आहिनि, मुख़्तलिफ़ स्कीमूं आहिनि, उन्हनि सभिनी जा हेड आहिनि जनाब डॉक्टर नज़ीर अहमद कलोड़ो साहिबु। कलोड़ो साहिबु होली सवली उन जो रोल ईअं ॾिठो थो वञे जेतिरो हू एक्टिव ऐं सरगर्म आहे त उहो लॻे थो त सेक्रेटरी बि उहो आहे, त वज़ीर बि उहो आहे, DG बि पाण आहे, ऐं सभु कुझु पाण आहे, प्रोजेक्ट्स जो मालिक आहे। असांजो अॼु लाइव स्टॉक ते मौज़ू जेको आहे गुफ़्तगू उहा त असां वटि मॉनसून जो सिलसिलो हलंदड़ आहे, बारिशूं थर कोस्तान में पयूं आहिनि ऐं एक्सपेक्ट आहे मज़ीद मींहुं ऐं बारिशुनि जो सिलसिलो आहे जेको सेप्टेंबर ताईं हलंदो। ऐं जॾहिं मॉनसून जो बारिशूं ईंदियूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ तरफ़नि खां जॾहिं हवा ईंदी आहे त जानवरनि में मुख़्तलिफ़ बीमारियूं मुंहुं कढंदियूं आहिनि। ख़ुदारा ही जानवर आहिनि, तव्हां असांजे ख़ुराक जो सिहतमंद ज़रियो ऐं वसीलो आहिनि ऐं बेज़िबान आहिनि। उन्हनि जे लाइ इमदाद जे लाइ जेके बि फंड्स अचनि था, दवाऊं अचनि थियूं, फीड अचे थी, ख़ुराक अचे थी, उन खे खुर्द बुर्द न कयो, छो त जेका उन जी रिज़ल्ट आहे तव्हांजे वैक्सीनेशन जी, बीमारियुनि जे बचाव जी जेका वैक्सीनेशन थिए थी ऐं उन्हनि खे प्रैक्टिकली असां फील्ड में ॾिठो आहे त उन मां महसूसु ईअं थींदो आहे उन वैक्सीन में कंहिं दादू कैनाल, राइस कैनाल जो या फुलेली वाह जेको पाणी पियलो उन जी का रिज़ल्ट कान्हे। जॾहिं त तमामु बाख़बर ॼाणूं ऐं काफ़ी सुञाण जेके गिरोवर आहिनि उन्हनि मां मालूम थियो आहे ऐं लाइव स्टॉक जे एजेंटनि खां मालूम थियो आहे त हैदराबाद जे इर्द गिर्द हू छा था कनि, हिकिड़ियूं नकली हुननि जूं फैक्ट्रियूं ठहियल आहिनि, दवा साज़ फैक्ट्रियूं आहिनि, जितां 2 नंबर 3 नंबर 4 नंबर दवाऊं ठहनि था। जर्मनीअ खां कंहिं ॿिए हंधां जेके बि डोज़ ऐं इंजेक्शन अचनि थियूं उहो पंजाब ऐं सिंध जे वॾनि जेके डेयरी फार्मर, डेयरी जा वॾा वापारी आहिनि, लाइव स्टॉक जा जेके वॾा फार्म आहिनि, उन्हनि ते खपाए ऐं विकिणी छॾनि था। ऐं अहिड़े नमूने सां सिंध में हर शोबे में जिते जिते करप्शन आहे, जिते बि करप्शन आहे, उते उन में इंसाननि सां त धोखो थिए थो, इंसाननि जी सिहत सां त खेॾियो थो वञे, पर बेज़ुबान जानवरनि जी सिहत सां बि खेॾनि था। जीअं त हींअर मुख़्तलिफ़ बीमारियुनि मुंहुं कढियो आहे ऐं अञा मुख़्तलिफ़ बीमारियूं ईंदियूं, छो त हिन जी एंड मॉनसून जी, हिन बरसातुनि जूं सावणीअ जूं
जेको बि सीज़न चयोसि बड्रे जी सीज़न अचणी आहे इहे सभु जो सभु मींहं वसणा आहिनि ऐं असांजो जानवर इन खां यकीननि मुतासिर थींदो। ख़ुदा उन में दवाउनि जो सही इस्तेमालु कयो, सही दवाउनि जो इस्तेमालु कयो ऐं लाइव स्टॉक जो वज़ीर खां वठी नंढे वर्कर ताईं स्टॉक असिस्टेंट ताईं उन्हनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे फील्ड विज़िट कयो, मोबाइल टीमूं जेके आहिनि उन्हनि खे एक्टिव कयो। इहे जेतिरा प्रोजेक्ट आहिनि जेतिरनि इदारनि जा हेड आहिनि जनाब डॉक्टर नज़ीर अहमद कलोड़ो साहिबु उनखे गुज़ारिश आहे त हिन जानवरनि ते सिंध जे भाॻे ते सिंध जे माण्हूअ ते सिंध जे इन्वेस्टर ते सिंध जो जेको कारोबारी माण्हू आहे जंहिंजो गुज़र सफ़र माल ऐं जानवर ते आहे, रिढ ऐं ॿकरीअ ते आहे ऐं मेंह पालण ते आहे, गऊंअ ते आहे, उनजो जंहिंजो बि तालुक़ु घरेलू जानवर सां आहे, कंहिंजे ॿचनि जी रोज़ी आहे, कंहिंजा ॿचा खीर था पीअनि, के खपाए पंहिंजो गुज़र सफ़र था कनि, मखण था ठाहिनि, गिहु था ठाहिनि। ख़ुदा इंसाननि सां गॾु जानवरनि जी सिहत जो ख़्यालु रखो ऐं पंहिंजे फ़र्ज़नि खे फ़र्ज़ु सम्झी ख़ुदाई हुकुम सम्झी ऐं उनजी फ़र्ज़ु अदायगी कयो। इन ई प्रोग्राम सां गॾोगॾु इनशा अल्लाह ताला अॼोके हिन प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो ऐं नए मौज़ूअ सां वरी कंहिं नए प्रोग्राम खे खणी वरी तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदासीं। अल्लाह निगहबान।